अस्सलाम वालेकुम दोस्तों। मखदूम जुनैद जानी को फ़रिश्तो ना आहे, एक आम इंसान आहे जेको दलाली कंदो आहे, जिस्म फ़रोशी कंदो आहे, ग़लति वीडिया ठाहींदो आहे। जुनैद जानी पैसा कमाइण लाइ उहे सभु कम करे थो जेके समाज गुनाह सम्झे थो, ग़लति सम्झे थो, ऐं हर समाज में उहे कम ग़लति आहिनि। हिन जे किरदार में 100 ख़ामियूं आहिनि, पर हिन हिकिड़ो अहिड़ो कमु कयो जेको सिंध में नाक़ाबिले माफ़ी आहे। हिन अफ़गाननि पीपलनि वॾेरनि मज़हबी इंतिहा पसंदनि फ़िरके वारियत वारनि ते खुली करे ॻाल्हायो ऐं उनजो नतीजो तव्हांखे ख़बर आहे छा हूंदो आहे। जुनैद जानीअ खे ख़बर हुई त हीअ माण्हू केरु आहिनि, हिननि जी ताक़त छा आहे, केतिरा ताक़तवर आहिनि, पर उनजा जेके 10 लख फॉलोवर हुया जुनैद जानीअ जा, उन्हनि उनखे आसमान ते चाढ़े छॾियो। जुनैद जानी रड़ियूं कंदो रहियो त दोस्तो हिते पुॼी वञो, मुंहिंजी मदद कयो, मूंखे पीपला मारनि था, मूंखे अफ़गानी मारनि था, मूंसां हे ज़ुल्म थो थिए, मूंखे बचायो बचायो, पर कोई न आहे। दोस्तों अफ़गानी उन्हें गॾु पीपला, दोस्तों पीपला मूंखे माराइनि था, दोस्तों जी मुंहिंजी कहाणी ख़तम थी वेंदी। 10 लख माण्हू हिनखे टीकर ॾींदा, हिनखे चवंदा हुया त तूं सिंध जो अरड़ो पुटु आहे, तूं सिंध जो हीरो आहे, तूं ईअं ई ॻाल्हाईंदो रहो हिननि जे ख़िलाफ़ु, तोखे कुझु बि न थींदो, असां तुंहिंजे सपोर्ट में आहियूं। इलाही ताक़तवर माण्हू हिन जे ख़िलाफ़ु हुया, हिन सभिनी सां फिटाई हुई, कंहिंसां बि न रहाई हुई। हे सिर्फ़ु माना सच ॻाल्हाईंदो हुयो, माण्हू हिनखे टीकर ॾींदा, जुनैद जानी हिनखे ॻाल्हाए, जुनैद जानी हिन जॾहिं पुलिस दर ते ॾिठी त हिन जा हौसला खता थी विया। हे कोई एॾो दिलेर त न हो, हे कोई आम ट्रांसजेंडर हुयो। जॾहिं हिन पुलिस दर ते ॾिठी तॾहिं हिन इहा ॻाल्हि सोची त हाणे त मूंखे माराए छॾींदा, तंहिंखां मां हिकु सीन क्रिएट कयां ताकी माण्हुनि खे ख़बर पए त मां किथे आहियां, मूंखे केरु थो खणी वञे। हुन कराचीअ जे रोडनि ते हिकु वॾो तमाशो कयो, पर हुनजी सोच इहो ई कमु कयो त मां शायदि ईअं कयां तॾहिं मां बची थो सघां हितां। हिन सिचुएशन मां निकिरण जो इहो ई तरीक़ो आहे। हाणे केस कोर्ट में आहे, थी सघे थो त सबूर मेमुण ते बि केस थिए, छो त उहो बि हिन ॻाल्हि में इन्वॉल्व आहे घणो ई। वीडियो हुनजो बि वायरल आहे, हे जुनैद जानी रखंदो हुयो। हाणे तव्हां सभु मूंखे इहो ॿुधायो त सिर्फ़ु छा जुनैद जानी ग़लति आहे सिंध में? ॿियो को ग़लति कमु न थींदो आहे सिंध में? हर शहर में फ़ाशी अॾा खुलिया पिया आहिनि सरेआम, उन लाइ को आवाज़ु उथाइण लाइ तयारु न आहे। नंढे ॿारनि खां किताब खसिया था वञनि, किताबनि जी जॻह ते आइस जा पैंप उन्हनि खे ॾिना था वञनि पिया, उन लाइ तव्हांजूं अखियूं बंदि आहिनि। सिंध जे हर डिस्ट्रिक्ट में शराब जा गुता ऐं भठियूं लाइ खुलियूं पियूं आहिनि, उन्हनि लाइ केरु कुझु बि नथो चए, हर को पंहिंजूं अखियूं बंदि करे वेठो आहे। फेसबुक ते धाड़ेल कल्चर ट्रेंड में थो हले पियो, हर कोई पंहिंजो हथियार खणी बीठो आहे। धाड़ेल ख़ासि करे फेसबुक हलाईंदा पिया, इहे वीडिया रखंदा रेंसम लाइ, उन लाइ केरु कुझु बि नथो चए पियो। कंहिंजो क़ौमी जहिड़ो थिए थो त फेसबुक जे ज़रिए उहे हिक ॿिए खे पैगाम मोकिलीनि था पिया, उन लाइ केरु बि कुझु न चवंदो। पंहिंजी गैरत तेॾी महिल काॾे थी वञे जेॾी महिल जेके मुल्क जूं माइनॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे ज़बरदस्ती रिलीजन चेंज कराए थो वञे, कन्वर्ट कयो थो वञे। सिंध में जुआ आहे, गुंडागर्दी आहे, भत्ताखोरी आहे, ॾोह वधिया आहिनि, ऐं डिवाइस माफ़िया बि आहे, उन्हनि लाइ पर केरु बि का ॻाल्हि न कंदो। सिंध जा नौजवान पंहिंजूं डिग्रियूं साड़नि था पिया, ख़ुदकशियूं कनि था पिया, एहतिजाज कनि था पिया, पर उन्हनि खे पोइ बि नौकिरी नथी मिले ऐं उन्हनि लाइ बि को आवाज़ु उथाइण लाइ तयारु न आहे। फातिमा फुरड़ो वारे केस जो मुख्य जवाबदार सिर्फ़ु 2 सालनि खां पोइ ई रिलीज़ थी वियो। 2-3 ॾींहं थिया आहिनि हिन ॻाल्हि खे, का चर्चा न आहे फेसबुक ते हिन जे बारे में। लॻे थो तव्हां खां फातिमा विसरी वई। हिकिड़ी नंढड़ी मासूम न्याणीअ सां ज़नाऊं करे करे उनखे क़त्ल करे छॾियो हुयो, ऐं जेके उन क़त्ल केस में असद शाह ऐं उनजी जेका रन हिना शाह उहे केस में हुया त उहे अॼु उन्हनि जूं ज़मानतूं कोर्ट मंज़ूर करे छॾियूं, उन्हनि जी ज़मानतूं थी वियूं, मतिलबु कातिलनि जूं ज़मानतूं थी वियूं। कहिड़े हिसाब सां? सिंध जे माण्हुनि जी गैरत हिकु फ़हशी, हिकु दलाल, हिकु ट्रांसजेंडर ताणी महदूद आहे, बाक़ी ॿिए कंहिं बि मुद्दे ते सिंधीअ जी गैरत न जाॻंदी। आमिर नवाज़ वकील मुंहिंजे बचे तुंहिंजे धरने में मदद कई, हाणे तूं अचे मुंहिंजे बचे जी मदद कर न, मां अमड़ आहियां, अमड़ जॾहिं पीस। हा, जुनैद जानी ग़लति आहे, हुनखे सज़ा मिलणु खपे, हुनखे जेल थियणु खपे, पर छा असां सही आहियूं? छा असांजो समाज सही आहे जेको पर्न वीडिया जेके हूंदा आहिनि, जेके फ़हशी वीडिया हूंदा आहिनि, उहे ॾिसण में पहिरियों नंबर आहे दुनिया में? पाकिस्तान पहिरियों नंबर आहे दुनिया में। ही समाज जो बर्बादीअ जे किनारे ते बीठो आहे। ॿारनि खे इल्म बदिरां जहालत मिली रही आहे ऐं नौजवाननि खे रोज़गार बदिरां नशो। ताक़तवर बाअसर कानून खां वॾा थी विया आहिनि ऐं ग़रीब जी ज़िंदगी हिकु सिके खां बि सस्ती आहे। पंहिंजे समाज में ग़रीब जी धीअ जी इज़त नीलाम आहे, पर अमीर जो कुतो बि अदालत में पंहिंजो हक़ु वठे थो पियो। हीअ क़ौम पंहिंजे ई हथनि सां पंहिंजो मुस्तक़बिल दफ़न करे रही आहे ऐं हिन जे बारे में असां कुझु बि नथा करे सघूं, छो त